ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 6/10/2025। अॼु मीठा मीठा बांदर चवंदा मिठी मिठी ॿार। भारत में श्रीमती भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करणी आहे। पहिरियों स्वयं निर्विकारी ठहिणो आहे, पोइ ॿियनि खे बि निर्विकारी ठाहिणो आहे। प्रश्न आहे, तव्हां महावीर ॿारनि खे कंहिं ॻाल्हि जी परवाह न करणी आहे, सिर्फ़ु कहिड़ी चेकिंग कंदे स्वयं खे संभालणो आहे। उत्तर, अगरि कोई पवित्र ठहिण में विघ्न विझंदो आहे त हुनजी परवाह न करणी आहे। सिर्फ़ु चेक करो, मां महावीर आहियां, मां पंहिंजे पाण खे ठॻां त नथो। बेहद जो वैराग्य आहे, मां आपसमान ठाहींदो आहियां। मूं में क्रोध त न आहे न, जो ॿियनि खे चवां उहो ख़ुदि बि कंदो आहे। गीता तव्हांखे पाए करे जहान पाए छॾियो। ओम शांति। हिन में ॻाल्हाइण जो त न रहंदो आहे, इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। मिठी मिठी रूहानी ॿार सम्झनि था कि असां वरी खां देवता ठहूं था, संपूर्ण निर्विकारी ठहूं था न। बाप अची करे चईंदा आहिनि, ॿार काम ते जीतो, अर्थात पवित्र ठहो। ॿारनि गीत ॿुधियो, हाणे वरी खां ॿारनि खे स्मृति आई, असां बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियूं, जो कोई छीने न सघंदो। उते ॿियो कोई छीनण वारो हूंदो ई न आहे। उनखे चइबो आहे अद्वैत राज्य। पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे, पोइ बाद में रावण राज्य ॿियो हूंदो आहे। हाणे तव्हां सम्झो था, सम्झाइण बि ईअं आहे। असां वरी खां भारत खे श्रीमती वाइसलेस ठाहियूं था। उच भॻवान त सभु चईंदा आहिनि, उन्हनि खे ई बाप चइबो आहे। त इहे सम्झाइणो आहे, लिखिणो बि आहे। भारत जो संपूर्ण निर्विकारी आहे। स्वर्ग हुयो, उहो हाणे विकारी नर्क थी वियो आहे। पोइ असां श्रीमती भारत खे स्वर्ग ठाहियूं था। बाप जो ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे नोट करे पोइ उन्हनि ते वीचार सागर मंथन करे लिखण में मदद करणी खपे। ईअं छा लिखूं जो मनुष्य सम्झनि। भारत बराबरि स्वर्ग हुयो, रावण जो राज्य हुयो ई न। ॿारनि खे बुद्धि में आहे, हाणे असां भारतवासियुनि खे बाप वाइसलेस ठाहिनि था। पहिरियों पंहिंजे खे ॾिसणो, असां निर्विकारी ठहिया आहियूं। ईश्वर खे मां ठॻंदो त न आहियां, ईअं न कि ईश्वर असांखे ॾिसंदो थोरी आहे। तव्हांजे मुख में इहे अक्षर निकिरी न सघंदा। तव्हां ॼाणंदा आहियो, पवित्र ठाहिण वारो पतित पावन हिकु बाप ई आहे। भारत वाइसलेस हुयो त स्वर्ग हुयो, उहे देवताऊं संपूर्ण निर्विकारी हुया। यथा राजा रानी तथा प्रजा हूंदी, तॾहिं त सॼे भारत खे स्वर्ग चइबो आहे न। हाणे नर्क आहे। इहा 84 जन्मनि जी सीढ़ी जो चित्र ॾाढो सुठो आहे, सुठी चीज़ आहे। कोई सुठो हूंदो त उनखे सौगात बि ॾेई सघंदा आहिनि। वॾा आदमियुनि खे वॾी सौगात मिलंदी आहे, त तव्हां बि जो ईंदा आहियो उनखे सम्झाए करे ईअं सौगात ॾेई सघंदा आहियो। चीजूं हमेशह ॾियण लाइ तयारु रहणी खपनि। तव्हां वटि बि नॉलेज तयारु रहणी आहे। सीढ़ी में पूरो ज्ञान आहे। असां कीअं 84 जन्म वरिता, इहे यादि रहणो खपे। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। ज़रूरु जो पहिरियों आया उन्हनि ई 84 जन्म वरिता। बाबा 84 जन्म ॿुधाए करे पोइ चईंदा आहिनि, इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में साधारण तन में प्रवेश कंदो आहे। पोइ इन्हनि जो नाम रखंदो आहे ब्रह्मा। इन्हनि द्वारा ब्रह्मण रचंदो आहे, न त ब्रह्मण काथां लाहियां। ब्रह्मा जो बाप कॾहिं ॿुधियो आहे छा? ज़रूरु भॻवान ई चईंदासीं न। ब्रह्मा विष्णु खे ॾेखारींदा आहिनि सूक्ष्म वतन में। बाप त चईंदा आहिनि, मां इन्हनि जे 84 जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहे। एडॉप्ट कंदो आहे त नाम बदिली कबो आहे, संन्यास बि कराइबो आहे।
सन्यासी भी जरूर सन्यास कराईंदा त फ़ौरन भुलिजी न सघंदा। यादि ज़रूरु रहंदी आहे, तव्हांखे बि यादि रहंदी, परंतु तव्हांखे उन्हनि जे लाइ वैराग्य आहे, है न। छो जी तव्हां ॼाणंदा आहियो इहे सभु क़ब्र दाख़िल थियण वञे करे असां उन्हनि खे यादि छा करूं। ज्ञान सां सभु कुझु सम्झणो आहे सुठी रीति, उहो बि ज्ञान सां घर-बार छॾींदा आहिनि। उन्हनि खां पुछिबो आहे घर-बार कीअं छॾियो त ॿुधाईंदा न आहिनि। पोइ उन्हनि खे युक्ति सां चइबो आहे तव्हां कीअं तव्हांखे कीअं वैराग्य आयो, असांखे ॿुधायो त असां बि करूं। तव्हां टेम्पटेशन ॾींदा आहियो कि पवित्र ठहो, बाक़ी तव्हांखे यादि सभु आहे। नंढेपन खां वठी करे सभु ॿुधाए सघंदा आहियो, बुद्धि में सॼो ज्ञान आहे। कीअं इहे सभु ड्रामा जा एक्टर्स आहिनि जो पाठ वॼाईंदा आहिनि। हाणे सभिनि जे कलयुगी करम बंधन टुटणा आहिनि, पोइ वेंदा शांती धाम। उतां खां पोइ सभिनि जो नयो संबंध जुड़ंदो। सम्झाइण जी पॉइंट्स बि वापसि सुठी ॾींदा रहंदा आहिनि। ये ही भारतवासी आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया त वाइसलेस हुया। पोइ 84 जन्मनि खां पोइ विश्वस ठहिया। हाणे पोइ वाइसलेस थियणो आहे, परंतु पुरुषार्थ कराइण वारो खपे, है न। परंतु पुरुषार्थ कराइण वारो खपे। विशेस खां वाइसलेस थियण लाइ हाणे तव्हांखे बाबा ॿुधाईंदा आहिनि, बाप चईंदा आहिनि तव्हां उहो ई आहियो न। ॿार बि चईंदा आहिनि बाबा तव्हां उहो ई आहियो। बाप चईंदा आहिनि कल्प पहिरियों बि तव्हांखे पढ़ाए करे राज्य भाग्य ॾिनो हुयो। कल्प हीअं कंदा रहंदा आहिनि। ड्रामा में जो कुझु थियो विघ्न पिया, पोइ बि पईंदा। जीवन में छा थींदो आहे यादि त रहंदो आहे न। हिननि खे त सभु यादि आहे, बतलाईंदा बि आहिनि। गावड़े जो छोरो हुयो वैकुंठ जो मालिक ठहियो। वैकुंठ में गावड़ो कीअं थींदो इहा तव्हां हाणे ॼाणंदा आहियो। हिन समय तव्हां लाइ इहा पुराणो दुनिया गावड़ो आहे न। हुते वैकुंठ काथे नर्क। मनुष्य त वॾा बिल्डिंग आदि ॾिसी सम्झंदा आहिनि इहे ई स्वर्ग आहे। बाबा चईंदा आहिनि हीअ सभु त मिटी आहे, पथर आहे, हिन जी वैल्यू न आहे। वैल्यू सभिनि खां जास्ती हीरे जी हूंदी आहे। बाबा चईंदा आहिनि वीचार करो, सत्युग में तव्हांजा सोने हीरे जा महल हुया। हुते त सभु खानियूं भरतियूं हूंदियूं। ढेर जे ढेर सोनो हूंदो त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। कोई समय मुरझाइश ईंदी आहे त बाबा सम्झाईंदा आहिनि कई अहिड़ा रिकॉर्ड आहिनि जो तव्हांखे फ़ौरन ख़ुशी में लाहे ॾींदा। सॼो ज्ञान बुद्धि में अची वेंदो। सम्झंदा आहियो बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उहो कॾहिं छीने न सघंदा। अधु कल्प जे लाइ असां सुखधाम जा मालिक ठहींदा आहिनि। राजा जो ॿारु सम्झंदो आहे असां हद जी राजे जा वारिस आहियूं। तव्हांखे केतिरो नशो रहणो खपे। असां बेहद जे बाप जा वारिस आहियूं। बाबा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, असां 21 जन्मनि जे लाइ वारिस ठहींदा आहियूं। त केतिरी न ख़ुशी हुजणी खपे। जंहिंजो वारिस ठहींदा आहियूं उन्हनि खे बि ज़रूरु यादि करिणो आहे। यादि करण बग़ैर तव्हां वारिस ठही न सघंदा। यादि करो त पवित्र ठहो, तॾहिं ई वारिस ठही सघंदा। तव्हां ॼाणंदा आहियो श्रीमत ते असां विश्व जा मालिक डबल सिताज ठहींदा आहियूं। जनम बाए जनम असां राज ई कंदासीं। मनुष्य जो भक्ति मार्ग में हूंदो आहे। विनाशी दान पुण्य कंदा आहिनि। तव्हांजो आहे इहे अविनाशी धन। तव्हांखे केतिरी वरी लॉटरी मिलंदी आहे। कर्मनि अनुसार फल मिलंदो आहे न। कोई वॾो राजा जो ॿारु ठहींदो त वॾी हद जी लॉटरी चईंदा। सिंगल ताज वारा सॼे विश्व जा मालिक त ठही न सघंदा न। डबल ताज वारा
डबल ताज वारा ठहींदा। है ना, बाबा चवनि था कि यादि करण बग़ैर तव्हां वारिस न ठही सघंदव, यादि करो त पवित्र ठहो, तॾहिं वारिस ठही सघंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो श्रीमत ते असां विश्व जा मालिक डबल सिरताज ठहींदा आहियूं। जनम बाए जनम असां राज ई कंदा आहियूं। मनुष्य जो भक्ति मार्ग में हूंदा आहिनि विनाशी दान पुण्य। मनुष्य जो भक्ति मार्ग में हूंदा आहिनि विनाशी दान पुण्य कंदा आहिनि। तव्हांजो आहे अविनाशी धन। तव्हांखे केतिरी वॾी लॉटरी मिलंदी आहे, कर्मनि अनुसार फल मिलंदो आहे न। कोई वॾा राजा जो ॿारु ठहींदो त वॾे हद जी लॉटरी चईंदासीं, है न। कोई वॾे राजा जो ॿारु हूंदो त हुनखे वॾी लॉटरी मिलंदी। सिंगल ताज वारा सॼे विश्व जा मालिक त ठही न सघनि। डबल ताज वारा विश्व जा मालिक तव्हां ठहींदा आहियो। हुन समय ॿी कोई राजा ई आहे न, है न। डबल ताज वारा विश्व जा मालिक तव्हां ठहींदा आहियो। उन समय ॿी कोई राजा ई हूंदी न, पोइ ॿिया धर्म पोइ ईंदा आहिनि। उहे जेसि ताईं वृद्धि खे पाइनि त पहिरियों वारा राजा ऐं विकारी ठहिण जे कारण मतभेद में टुकड़ा टुकड़ा अलॻि करे ॾींदा आहिनि। पहिरियों त सॼे विश्व में हिकु ई राज्य हुयो। हुते ईअं न चईंदासीं इहा अॻिले जन्मनि जे कर्मनि जो फल आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे श्रेष्ठ कर्म सिखलाइनि था। जीअं जीअं जो कर्म कंदो सर्विस कंदो त हुनजो रिटर्न बि ईअं ई मिलंदो। ॾिसो, माण्हू चवंदा आहिनि न कि भॻवानु ई सुख दुख ॾींदो आहे। त भॻवानु सुख दुख न ॾींदो आहे। तव्हां जहिड़ा कर्म कंदव, जेतिरो श्रीमत ते हलंदव त बाबा जी मदद तव्हांखे मिलंदी। न श्रीमत ते हलंदव त पोइ बाबा जी मदद किथे मिलंदी, है न। त हिन जे बदिले माण्हू सोचंदा आहिनि कि हा भॻवानु त असां सां गॾु आहे, लेकिन श्रीमत ते हलो त साथ ॾे न, बाबा त बि ॾींदा आहिनि, है न। त श्रीमत ते न हलो त बि तव्हांखे बाबा मदद ॾींदा। लेकिन बाबा जी मदद वठण लाइ मन बुद्धि शुद्ध हुजिणो खपे न। मन बुद्धि शुद्ध न हूंदो त बाबा बि कीअं मदद करे सघंदा। मन में मनमत मिक्स हूंदी, परमत मिक्स हूंदी, आसुरी मत हूंदी, संकल्प हलंदा, बुद्धि में आसुरी मत हूंदी त बाबा जी टचिंग न थींदी त मदद न मिलंदी। हिन जे कारण माण्हू सोचंदा आहिनि सुख दुख भॻवानु ई ॾींदो आहे। भॻवानु न ॾींदो आहे। इहे तव्हांजे सभु मन बुद्धि जे हिसाब सां भॻवान जी मदद मिलंदी। जो कर्म कंदव सर्विस कंदव हुन जे हिसाब सां ई रिटर्न मिलंदो। हुन जे हिसाब सां ई बाबा जी मदद बि मिलंदी। ईअं न सर्विस कंदव त बाबा मदद कंदा, पर सर्विस कंदव त या बाबा खे यादि कंदव त मन बुद्धि शुद्ध रहंदो न, बाबा सां गॾु लॻल रहंदो त ऑटोमेटिकली मदद मिलंदी। इहे उहो ई आहे न कि जीअं चार्जिंग ते तार लॻाईंदा आहियूं। अगरि करंट त अचे थी लेकिन तार सुठी न आहे त फ़ोन कीअं चार्ज थींदो, है न। कॾहिं कॾहिं करंट न ईंदी आहे, उहा ॻाल्हि अलॻि आहे कि लाइट बंदि थी वेंदी आहे, त उहो त कॾहिं थींदो सतयुग त्रेता में, है न। सूर्य सां चार्ज रहंदासीं। द्वापर कलयुग में त वरी खां बाबा चार्जिंग कंहिं न कंहिं रीति मन जी भावना अनुसार ॾियणु शुरू करे छॾंदा आहिनि, है न। त चार्जिंग त हमेशह लाइट त चालू आहे, परंतु असांजो तार सुठी हुजणी खपे कैच करण लाइ। बाबा चवनि था ॾिसो, जो जहिड़ो कर्म कंदो, जहिड़ी सर्विस कंदो हुनजो रिटर्न मिलंदो। सुठो कर्म ई करिणो आहे। कोई कर्म कंदा आहिनि सम्झी न सघंदा आहिनि त हुनजे लाइ श्रीमत वठणी आहे। घड़ी घड़ी पुछणो खपे पत्र में। हाणे प्राइम मिनिस्टर आहे, तव्हां सम्झंदा आहियो केतिरी पोस्ट ईंदी हूंदी हुन वटि, परंतु उहो कोई अकेले थोरी पढ़ंदा आहिनि। उन्हनि जे अॻियां ॾाढा सेक्रेटरी हूंदा आहिनि, उहे सॼी पोस्ट ॾिसंदा आहिनि। जो बिल्कुलु मुख्य हूंदी आहे न, उहा चईंदा
तॾहिं प्राइम मिनिस्टर जी टेबल ते रखंदा। हिते बि ईअं थींदो आहे, मुख्य पत्रनि जो त फ़ौरन रिस्पॉन्स ॾेई छॾींदा आहिनि, बाक़ियुनि जे लाइ यादि पिया लिखी ॾींदा आहिनि। हिक जी चिठी आई, शिव बाबा ब्रह्मा द्वारा रिस्पॉन्ड कंदा आहिनि। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सभिनि खां जास्ती गदगद थींदी हूंदी आहे बांदेली ईंदी लाइ। ओहो, असां बंधन में आहियूं, ॿिए जे बाप असांखे कीअं चिठी लिखी अथई, नैननि में रखंदियूं आहिनि। अज्ञान काल में बि पति खे परमात्मा सम्झण वारनि खे पति जी चिठी ईंदी हूंदी त उन्हनि खे चुम्बन कंदा आहिनि। तव्हां में बि जो बाप दादा जो पत्र ॾिसी करे कई ॿारनि जे हिकदमि रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि, प्रेम जा आंसू अची वेंदा आहिनि, उन्हनि खे चुम्बन कंदा आहिनि, अखियुनि ते रखंदा आहिनि, ॾाढो प्यार सां पत्र पढ़ंदियूं आहिनि। बांदेलियूं कोई कम थोरी आहिनि, कई ॿारनि ते माया जीत पाईंदी आहे। कोई त सम्झंदा आहिनि असांखे त पवित्र ज़रूरु रहणो आहे। भारत वाइसलेस हुयो, हाणे विशेस आहे। हाणे जो वाइसलेस थियण वारा हूंदा उहो ई पुरुषारत कंदा, कल्प पहिरियों मिसल। हा न, तव्हां ॿारनि खे सम्झाइणु ॾाढो सहज आहे। तव्हांजो बि इहो प्लान आहे न, गीता जो युग हले थो, गीता जो ई पुरुषोत्तम संगम युग, गीता जो ई पुरुषोत्तम युग ॻाल्हि आहे। तव्हां लिखो बि ईअं, गीता जो ये पुरुषोत्तम युग, जबकि पुराणी दुनिया बदिली नई थींदी आहे। तव्हांजी बुद्धि में आहे बेहद जो बाप जो असांजो टीचर बि आहे, उन्हनि सां असां राजयोग सिखूं था। सुठी रीति पढ़ंदव त डबल सिरताज ठहींदव। केतिरो वॾो स्कूल आहे न, है न, केतिरो वॾो स्कूल आहे इहो, केतिरा ॿार पढ़नि था, अलॻि अलॻि शहरनि में, अलॻि अलॻि देशनि में केतिरा ॿार पढ़नि था न। सुठी रीति उन्हनि सां असां राजयोग सिखूं था। बाबा चवनि था हीउ केॾो वॾो स्कूल आहे, राज जी स्थापना थिए थी, है न, हिते पूरी राज जी स्थापना थिए थी। पोइ इहे राज ई पोइ हाणे संगम युग ते मम्मा शिव बाप ब्रह्मा मां ऐं साकार में मम्मा बाबा ऐं एॾा सारा निराकार रूप में एॾी सारी आत्मायूं पढ़नि थियूं, साकार रूप में एतिरा सारा भाउ भेण पढ़नि था। पोइ इहे सतयुग में असांजी रॉयल फैमिली, प्रजा, दास दासियूं ठहींदियूं। त बाबा चवनि था कि ॾिसो केॾो वॾो स्कूल आहे, हाणे असां हिन स्कूल में वेठा आहियूं, एॾी सारी आत्मायूं राजाई जे लाइ पढ़नि थियूं। प्रजा बि ज़रूरु अनेक प्रकार जी हूंदी, राजाई वृद्धि खे पाईंदी वेंदी, कम ज्ञान उठाइण वारा पुठियां ईंदा, जहिड़ो जो पुरुषारत कंदा उहो फल उहो पहिरियों ईंदा रहंदा। इहे सभु ठहियल हिकु खेल आहे, इहे ड्रामा जो चकर रिपीट थियणो ई आहे। हाणे तव्हां बाप सां वरसो वठो था न, बाबा चवंदा आहिनि कि ॿार पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि कि पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, है न। पवित्र न ठहींदव त बाबा जी मदद खे कैच न करे सघंदा। बाबा सुख दुख न ॾींदा आहिनि, बाबा जी मदद, बाबा त हमेशह मदद करण लाइ तयारु हूंदा आहिनि, लेकिन बाबा जी मदद वठण लाइ श्रीमत ते हलो, पवित्र रहो। इन में कोई विघ्न विझंदो आहे त परवाह न करणी आहे, रोटी टुकर त मिली सघंदो आहे न। ॿारनि खे पुरुषारत करिणो खपे त यादि रहंदी। बाबा भक्ति मार्ग जो मिसाल ॿुधाईंदा आहिनि। पूजा जे टाइम बुद्धि ॿाहिरि वेंदी हुई त पंहिंजो कनु पकड़ंदा हुया, चमाट लॻाईंदा हुया।
हाणे त इहे ज्ञान आहे न, इन में बि मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। यादि न रहे त पंहिंजे खे थप्पड़ मारणी खपे। माया मुंहिंजे मथां जीत छो पाईंदी आहे? छा मां एतिरो कचो आहियां? मूंखे त इन्हनि ते जीत पाइणी आहे। पंहिंजे पाण खे सुठी रीति संभालणो आहे। पंहिंजे खां पुछो मां एतिरो महावीर आहियां? ॿियनि खे बि महावीर ठाहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियनि खे बि महावीर ठाहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। जेतिरो ॾाढनि खे आपसमान ठाहींदा त ऊच दर्जो थींदो। पंहिंजो राज्य भाग्य वठण लाइ रेस करणी आहे न। अगरि असां में ई क्रोध आहे त ॿियनि खे कीअं चईंदासीं क्रोध न करो? सच्चाई न थी, न लज्जा अचणी खपे। ॿियनि खे सम्झायो उहो ऊच ठही वञनि, असां नीच ठही वञूं, इहा बि कोई पुरुषार्थ आहे? पंडित जी कहानी आहे न, बाप खे यादि कंदा आहियो त हिन विषय सागर सां खीर सागर में हली वेंदा आहियो। बाक़ी उहे सभु मिसाल बाप वेई सम्झाईंदा आहिनि, जो पोइ भक्ति मार्ग में रिपीट कंदा आहिनि। ब्रह्मरी जो बि मिसाल आहे। तव्हां ब्रह्मणियूं आहियो न, बीके। इहे त सच्चा ब्रह्मण थी विया। प्रजापिता ब्रह्मा किथे आहे? ज़रूरु हिते ई हूंदा न, हुते थोरी हूंदो। तव्हां ॿारनि खे ॾाढो होशियारु ठाहिणो खपे। बाबा जो प्लान आहे मनुष्य खे देवता ठाहिण जो। इहे चित्र बि आहिनि न सम्झाइण लाइ। इन में लिखत बि ईअं हुजणी खपे। गीता जे भॻवान जो इहो प्लान आहे। असां ब्रह्मण आहियूं चोटी। हिकु ॻाल्हि थोरी थींदी आहे, है न? प्रजापिता हिक जी ॻाल्हि थोरी आहे, हिते त ॾाढा सारा आहिनि न। गीता जे भॻवान जो इहो प्लान आहे। कहिड़ो प्लान आहे? मनुष्य खे देवता ठाहिण जो, नर्क खे स्वर्ग ठाहिण जो। प्रजापिता ब्रह्मा त चोटी ब्रह्मणनि जी थी न। ब्रह्मा आहे ई ब्रह्मणनि जो बाप। हिन समय सॼो भारी कुटुंब परिवार थी वियो हुयो। केतिरो वॾो परिवार आहे? पूरे विश्व में एॾो परिवार फैलियल आहे। जो पोइ तव्हां दैवी कुटुंब में ईंदव। हाणे पूरे ब्रह्मण परिवार में आहिनि, अलॻि अलॻि राजा ई सभिनि जी गुप्त आहे। कोई खे पतो न आहे के राजा के रानी के रॉयल फैमिली कोई प्रजादास। पर बाबा त सभु ॾिसी रखंदा आहिनि। लेकिन बाबा त बि निराकार आत्मायूं साकार में भाउ भेणनि जे रूप में ॾिसंदा आहिनि। लेकिन बाबा खे त राजा ई बि नज़र ईंदी आहे। हाणे ईश्वरीय कुटुंब आहे, पोइ दैवी कुटुंब थींदो। हिन समय तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो जी लॉटरी मिलंदी आहे न। तव्हांजो नाम ॾाढो आहे, वंदे मातरम, शिव जी शक्ति सेना आहियो न। उहे त सभु आहिनि कूड़ा, ॾाढा थियण जे कारण मुंहिंजी पवंदा आहिनि। इन करे राजधानी स्थापना थियण में महिनत लॻंदी आहे। बाप चईंदा आहिनि इहे ड्रामो ठहियलु आहे, इन में मुंहिंजो बि पार्ट आहे न। मां आहियां ई सर्वशक्तिवान। मूंखे यादि करण में तव्हां पवित्र ठही वेंदव। सभिनि खां जास्ती चुंबक आहे ही शिव बाबा। उहो ई ऊचते ऊच आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा हिन नशे व ख़ुशी में रहणो आहे कि असां 21 जन्मनि जे लाइ बेहद जे बाप जा वारिस ठहिया आहियूं। जंहिंजा वारिस ठहिया आहियूं उन्हनि खे यादि बि करिणो आहे ऐं पवित्र बि ज़रूरु रहणो आहे। उन्हनि खे यादि बि करिणो आहे ऐं पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे। ॿियो आहे बाप जो श्रेष्ठ मत सिखलाइनि था, उहो ई कर्म करणा आहिनि। श्रीमत वठंदा रहणो खपे।
वरदान स्थूल देश और शरीर जी स्मृति सा परे सूक्ष्म देश जा वेश धारी ठो। जी अॼुकल्ह दुनिया में जहिड़ो कर्तव्य ओड़ो वेश धारण करे वठंदनी तव्हां बि जंहिं समय जहिड़ो कर्म करणु चाहियो ओड़ो वेश धारण करे छॾियो। हाणे साकारी हाणे आकारी अहिड़ा बहुरूपी ठही वञो त सर्व स्वरूपनि जे सुखनि जो अनुभव करे सघंदव। ये पंहिंजो स्वरूप आहे न। ॿियनि जे वस्त्र फिट थी वञे या न थिए लेकिन पंहिंजा वस्त्र त सहज ई धारण करे सघंदा आहियो न। हिन करे न वरदान खे प्रैक्टिकल अभ्यास में लायो त अव्यक्त मिलन जा विचित्र अनुभव करे सघंदा। स्लोगन आहे सभिनि जो आदर करण वारा ई आदर्श ठही सघंदा आहिनि। सम्मान ॾियो त सम्मान मिलंदो रहंदो। अव्यक्त इशारो आहे स्वयं व सर्व जे प्रति मनसा द्वारा योग जी शक्तियुनि जो प्रयोग करो। जीअं अॼुकल्ह जीअं पंहिंजे स्थूल कार्य जे प्रोग्राम खे दिनचर्या प्रमाण सेट कंदा आहिनि। ये पंहिंजी मनसा समृद्ध सिद्धि जो प्रोग्राम सेट करो त कॾहिं अपसेट न थींदा। जेतिरो पंहिंजे मन खे समृद्ध संकल्प में बिजी रखंदव त मन खे अपसेट थियण जो समय ई न मिलंदो। मन सदा सेट अर्थात एकाग्र त स्वतः ही सदा वाइब्रेशन फैलंदा। सेवा थींदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।